वक्त केतरो भी रुकिजी गुजरे तू मुंहिंजी आई ऐं मुंहिंजी रहंदी। वो त मां कंहिंजी थियण वारी आहियां। जमाल खान हिते जे नंगन इज्जतन जो मुहाफ़िज़ा गुलबानो जी मोहब्बत जो आवाज़ उनखे दबाइण जी कोशिश न कजां। तू पका चाला खान बालाज खान जे उसूलन जी किताबन में यो लिखिल ही ना है तो बालाज खान जेके चाहे वो बेके जी थी वने। उन ता जे कसब के ललकारियो है। जेके तू मुखे जख्म ॾिना आहिनि न उहे हाणे नासूर थी विया आहिनि। था मना इंसाफ़ दे। मां पंहिंजे मुरीद जो अहिड़ो बदिलो वठंदसि सॼी नस्लूं तुंहिंजी यादि कंदियूं। तू वॾो बेवकूफ़ आहीं बंगुला या चङी तरह मूंखे सुञाणी नथो। आउं वॾो छातर दिमाग़ ऐं आड़ी काप माण्हू आहियां। एतिरो आसानी सां आउं बि गुलबानो मां हथ कढण वारो न आहियां। अब मां उनकी गोली लहंदसि। हुन खां सवा मूंखे हिकु गिराम बि नथो वणे। हुन लाइ मानी बि खाधी हूंदी अलाए न। तोखे ख़बर ज़रूर हूंदी। बुधाए किथे लिकायो था मुंहिंजी कसबानू के। चाचा चाचा पागली मुको कसम खड़ा है। मुखे का खबर कोने त कसबानू किथे आ ऐं गुलज़रीन किथे आ। तो यार हरकत करे असां जे विच में जेका नफ़रत जी चिंग बारी आहे उहा हाणे फड़को ॾेई बब्बर बणजी सघे थी। मूं ते यकीन कर इहा ॻाल्हि करे तो मूंखे परेशान करे छॾियो आहे। परेशान परेशान त मां आहियां। तूं छो परेशान थींदे? तोखे त हिन हरकत ते ख़ुशि थियणु हिन फसाद खे मचाइण में तुंहिंजो वॾो हथ हाणे मन लाचार थी वञ। ना बा जमाल जो इनमें को भी डोन आहे। और तू ऐं गुलज़रीन किथां घुमजी आयो? मूंखे गुलज़रीन जमाल सां मिलण जे लाइ हेॾा वठी आयो हो पर गुलज़रीन हितां अॻिते निकिरी वियो। कसबानू गुलज़रीन किथे आ? चाकर जे कब्ज़े में आ। छा चई? चाकर जे कब्ज़े में आ? केतिरो वक़्तु गुलज़रीन खे पंहिंजे घर में लिकाईंदो। जेकॾहिं गुलज़रीन खे आज़ाद न कई न मां गुलज़रीन खे आज़ाद कराईंदुसि। मां अहिड़ी चरियाप न कजांइ। हुनजे हथ में हथियार आहे। हुनजे अखियुनि में रत थो टपके। हू तोखे न पर पाण खे बचाइण जे लाइ गुलज़रीन ते हमलो करे सघे थो। थोरो इंतज़ार कर। मां सूरत हाल ॾिसी अचां पोइ तोखे अची ॿुधाईंदुसि। हींअर जज़्बात सां न पर अकुल खां कमु वठण जी ज़रूरत आहे। ऐं हू जेकॾहिं गुलज़रीन खे कुझु करे त चाचा पागली हाँ? हू गुलज़रीन की कुछ भी न कंदो छो तो उन सां गॾु गुलबानो भी आहे। हू घर खां ॿाहिरि नथो निकिरे ऐं चाकर घर जो दरवाज़ो नथो छॾे। मां हुन वटि गुलज़रीन जी जान जी अमान घुरण वई हुयसि। बंगुला हाणे चुप करण जो वक़्तु न आहे। गुलज़रीन जे खानदान जे हिक फर्द खे बि छॾणो न आहे। हुन मुंहिंजी मोहबत ते खाड़ो हणी हिन अहिड़ो जुर्म कयो आहे जंहिंजी सज़ा फ़क़ति मौत आहे। मौत सज़ा ॾियणी आहे त पाण खे गुलज़रीन खे ॾियणी आहे। बाक़ी हुनजे मिटनि माइटनि पंहिंजो कहिड़ो कसूर कयो आहे। मोहबत ऐं जंग में सभु कुझु जाइज़ आहे। हिते मिटी ऐं माइटी ॾिसणी न आहे। मां अहिड़ी रांदि कंदुसि
त गुलज़रीन जो मौत उनजी मोहबत गुलबानो जे हथां थींदो। इहो नामुमकिन आहे। गुलज़रीन खे मारण सिर्फ़ु गुलबानो ई हथां इहो नथो थी सघे। हू हुनखे थमकाए डिॼारे सघे थी पर मारे नथी सघे, छो त औरत एॾी दिलेर न आहे। औरत जे हक़ ते जॾहिं हमिलो थींदो आहे त उहो दुनिया जी बुज़दिल औरत बहादुर बणिजी वेंदी आहे। उहो पंहिंजी मोहबत जे लाइ जंग जोड़ींदी। हाणे असां अहिड़ी रांदि कंदासीं जो इल्ज़ाम गुलज़रीन ते वञी लॻंदो। उहो कीअं? तूं हाणे रुगो वेही ॾिसंदो वञ तव्हां कीअं तो जंग जी शुरूआत कयां। हिन गुलज़रीन बि गुलबानो सां घणा ॾींहं पेच लड़ाया आहिनि। गुलबानो तोखे हिते अचण खां चाचा चकर खान मना कयो न? मूं हिकु फ़ैसिलो कयो आहे। कहिड़ो फ़ैसिलो? हलता भजी शादी कयो, न त बाबा मुंहिंजी शादी शेर बहादुर सां कराईंदो। जेकर ईअं भजी हली शादी कयूं त दुनिया वारा असांजे हिन जज़्बाती फ़ैसिले ते छा चवंदा? छा चवंदा? इहे ई चवंदा त तूं मूंखे अगवा कयो आहे या मां तोसां भजी घरां निकिती आहियां। हा, इल्ज़ाम त हमेशा मोहबत करण वारनि ते लॻंदा आहिनि। हिकु इल्ज़ाम ॿियो सही। गुलबानो तुंहिंजो पीउ अगरि वॾेरनि सरदारनि में वियो त पोइ छा थी पवंदो? असां सरदार जे फ़ैसिले खां अॻु कोर्ट में पेश थी निकाह करे वठंदासीं। पोइ पाण खे सरदार बि कुझु नथा करे सघनि। जुज़ में थरगुशवा दखो में वो निकाह खां न गुलबानो मां ईअं तोसां शादी कोन कंदुसि। लिकी करे चोरनि वांगुरु आऊं तोसां शादी कयां? मां धूमधाम सां शादी करे तोखे ॻाढ़ो जोड़ो पाराए करे पंहिंजे घर ऐं पाण सां गॾु वठी ईंदुसि। गुलज़रीन चरियो नथी, बाबा हींअर घर जे ॿाहिरि बीठो न आहे, शायदि किथे ॿाहिरि वियो आहे। गुलबानो तूं थोरो सब्र कर। भाॼी कस्बानू अदा वारनि सभु कुझु ॿुधाईंदी ऐं हू मुंहिंजो ॿुधी करे हिते ज़रूरु ईंदा। हमलो कंदा बाबा वारनि ते, असांजे घर ते? न हू कीअं करे पाण हितां कढी हलंदा। मां तोखे विञाइण नथी चाहियां, हल मूंसां। गुलबानो तूं जज़्बात में अची इहो फ़ैसिलो करे रही आहीं ऐं हिन फ़ैसिले ते वॾो तूफ़ान ईंदो ऐं उन में पाण ॿई टुटी बोरा बोरा थी वेंदासीं। मां जेको कुझु करे रही आहियां सही करे रही आहियां। गुलज़रीन हल हींअर ई निकाह था कयो। देखो गुलज़रीन निकाह कयो। तव्हां हितां जीअरा नथा वञी सघो ऐं नई शादी था करे सघो। गुलबानू जी शादी उते थींदी जिते मां चाहींदुसि। बाबा मां शादी गुलज़रीन सां कंदसि, न त न कंदसि। मां तुंहिंजो पीउ आहियां, तुंहिंजी शादी उते ई थींदी जिते मां चाहींदुसि। हींअर तुंहिंजी ज़िंदगी मुंहिंजे इख्तियार में आहे। तव्हांखे मुंहिंजी ज़िंदगी ते इख्तियार आहे पर मौत ते न आहे। मां मरी वेंदसि पर ॿिए सां शादी कॾहिं कोन कंदसि। त पोइ अॼु हिकु पीउ पंहिंजी बदतमीज़ धीअ जो खून करे कोहिस्तान में हिकु नई तारीख़ जोड़ींदो। चाचा ईअं न कयो, मां तव्हांखे हथ थो ॿधां। गुलबानू खां अॻु पहिरीं मूंखे मारियो। मूंखे ॿिन्ही जो खून करणो आहे। पोइ अॻु में केरु थो मरे को फ़र्क़ु नथो पए।
में हानि है निशानी है। को आए घर में? मुसाफिर हैं, पानी प्या रहे हो? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। क्या हाल है वाले? खैर जनाब, मुसाफिर है। अरे तू तो मुरीद ही न। वो बाबा पंजो ही न, बाहर छो पिछो ही। अच्छा हल घर, हलिया हलिया बाबा। आनी वो आनी पुत्र जी बाबा। बाबा मेहमान आया हुआ, जरा मानी तैयार कर। जी। मानी में अञा देर है, ताइयों खीर प्यारे छड़े। अच्छा पुट मुरीद, तू खीर पी, मां चा। इन वक्त अलाए किथे होंदी जो न त घट में घट मुसाफिर थी वनी, उते उन जो दीदार ही करे वठा। बोला यो गुलज़रीन कमीनो अज भी बची हो। जब तक जैसी इसे चाकर के भी पत्ती ते पूरो कया। पर गुलबानो जो अखियों मुझे सामो थी वचन, उनजे प्यार मुखे जिंदगी जो रस्तो ॾेखारियो आहे। छा करियां, हिन दिल खां मजबूर आहियां। पर बाह त भड़काया आहियूं न, ऐं हाणे चाकर गुलबानो खे ख़बर पइजी वई हूंदी इहो हमलो गुलज़रीन करायो आहे। ऐं हाणे गुलबानो गुलज़रीन सां मोहबत न पर नफ़रत करण लॻंदी, ऐं इएं उन्हनि जी ज़िंदगी में हिकु वॾो जज़्बाती तूफ़ान अचण वारो आहे जेको उनजी ज़िंदगी जे गारे खे लोढ़े छॾींदो। मूंखे नथो लॻे पंगुल त गुलबानो गुलज़रीन खां एतिरो जल्दी परे थी वेंदी, छाकाणि त हूअ हुन सां
बेइंतहा मोहब्बत करे वेठी आहे। यादि रखजांइ शेर बहादुर खान, उहो ॾींहुं परे नाहे। गुलबानो गुलज़रीन खे विञाए तुंहिंजे घर जो रस्तो वठंदी ऐं तुंहिंजे घर जी मालकियाणी बनंदी। पंगुल अॼु जे न मिले खां पोइ मूंखे हिननि ॻाल्हियुनि ते यकीन नथो अचे। हाणे त यकीन करण जो वक़्तु अची वियो आहे, छो जो तुंहिंजो दोस्त आहियां, तुंहिंजो हमदर्द आहियां। तॾहिं तूं फटनि ते लूण बुरकी। मूंखे त डपु आहे किथे चाकर खान पाण खां राजाणी फ़ैसिलो न छिकराए वठे। कंहिंते छिकाईंदो फ़ैसिलो, छो जो हमले महिल पंहिंजा पुट ॿधल हुआ, पाण ते कंहिंजो शक बि न पियो। पर चाकर पाण खे पेरनि जे निशान सां बि सुञाणे सघे थो। हू कोहिस्तान जो वॾो पेरी आहे। हिन जबल में जॾहिं पगिहड़का बकरी खाईंदो आहे त चाकर खान हुन जा हॾा ॾिसी ॿुधाए छॾींदो आहे त कहिड़े धण मां हीअ बकरी तड़ियल हुई। उहो जॾहिं थींदो तॾहिं ॾिठो वेंदो। हींअर फ़िलहाल हितां कोहिस्तान छॾे हेठि लही था हलूं। जॾहिं मुल्क ठरंदो मोटी ईंदासीं। पहिरियां त ईअं मैदान छॾे वञणु जवाननि जो कमु न आहे पंगुला। ऐं जेकॾहिं ही कोहिस्तान छॾे हितां निकिरी वियासीं त पोइ चाकर जो छक पक में बदिलजी वेंदो पंगुल, पक में। त पोइ हिक ॿी चाल वेणी पवंदी पंगुल। सरदार साईं, लॻे थो त तव्हां फ़क़ीर खां रिश्तो ॻोल्हे लाइ टिजो था। तो सरदार, सुंदर सच थो चवे। उन ॾींहुं बि अवां फ़क़ीर सां अहिड़ी का ॻाल्हि त न कई। कंहिंजे दिलि में जाइ ठाहिण खां अवल हुन सां अहिड़ा तालुक क़ाइमु करे छॾजनि जो हू सम्झे त हिन सॼी दुनिया में हुन खां वधीक हुन जो हॾो की ॿियो को बि न आहे। सभु कुझु ठीक थी वेंदो। सरदार साईं, किथे ईअं न थिए जो तव्हांजे तण खां अॻु के ॿिए जे हथों न चटिजी वञे। न जंहिं ॾींहुं बि कंहिं बि जुरत कई त सुंदर तोखे त ख़बर आहे उहो ॾींहुं हुन जी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हूंदो। सरदार बालाज, पर मूंखे नथो लॻे त को फ़क़ीरो तव्हां सां सचो हूंदो। ऐं हानी तव्हांजी थींदी सरदार। जेकॾहिं हानी मुंहिंजी न थी त हिन ई कोस्तान में दफ़न थींदी। बालाज खान जे उसूलनि जी किताबनि में इहो लिखियलु ई न आहे त बालाज खान जेके चाहे उहा ॿिए कंहिंजी थी वञे ऐं बालाज खान हथ ते हथ रखी वेहंदो। न, बिल्कुलु न। हानी मुंहिंजी आहे ऐं मुंहिंजी रहंदी। बियाणे बिया। गुलज़रीन भॼी वियो। उन ई त हमलो करायो असां ते पंहिंजो पाण खे बचाइण लाइ। गुलज़रीन, तू ही छा कयो? तू मुंहिंजी बाबा ऐं असां ते हमलो कराई? तू पंहिंजी जान बचाइण लाइ इहा कयो? इहो तो ग़लति कयो।
सलामकुम चाचा चाकर अली। वालेकुम सलाम। अचो वाह अचो, मां पाण हेॾे ई पिया आयुसि। छे हाल है चाचा चाकर, तबियत जोड़े? बस वाह, अल्लाह जो शुक्र आहे। चाचा तुझे घर से हमले जो ॿुधो थियो ॾाढो दुख थियो, देर था थी सघंदी। चाचा चाकर, मूंखे त पागली ऐं जमाल वारनि ते शक आहे। उहो कीअं? पाण खे छॾाइण जे लाइ गुलज़रीन खे समझातो कयो हूंदो, जंहिं वञी जमाल ऐं पागली खे सॼो रस्तो ॿुधायो हूंदो, पोइ हुननि अची तव्हां ते हमिलो कयो। चाचा चाकर, जेकॾहिं ॿियो केरु हुजे हा त तूं जो हमरा छू मरे हा, ॿिए कंहिंखे गोली छो कान लॻी? ॿियो त गुलज़रीन जे निकिरण खां पोइ हीअ बि हुनजे पाण निकिरी विया।